सिंधु ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। आऊं आहियां उस्ताद अमजद अली कलवड़ ऐं अॼु असां पढ़ंदासीं मादनियात जे बारे में। प्यारा ॿारो, मादनियात खाधे जी शयुनि जो हिकु अहम ग्रुप आहे जेके असांजे जिस्म खे तवानाई त नथा ॾियनि पर असांजे जिस्म जे वाधारे ऐं सिहत लाइ तमामु घणा ज़रूरी आहिनि। असांखे तक़रीबन 21 अहम मादनियात जी ज़रूरत पवंदी आहे जेके आहिनि कैल्शियम, आयरन या फौलाद, सोडियम, क्लोरीन, फास्फोरस ऐं पोटेशियम। इहे वॾे मिक़दार में घुर्बल हूंदा आहिनि, जॾहिं त आयोडीन, ज़िंक ऐं मैग्नीशियम थोरे मिक़दार में घुर्बल हूंदा आहिनि जेके असांजे बदन खे सही तरीक़े सां कमु करण में मदद ॾियनि था। प्यारा ॿारो, अचो त हाणे हर हिकु मादनियात जो वसीलो या ज़रियो ऐं उन जो कमु पढ़ूं था। आयरन, जंहिंखे फौलाद बि चयो वेंदो आहे, जेको असांखे मिले थो जेरे मां, साइनि भाॼियुनि मां, ॻाढ़े गोश्त मां, अटे मां, आने जी ज़र्दी मां, ख़ुश्क मेवनि मां, ख़ुश्क चांवरनि मां, मटरनि मां, पखियुनि जे गोश्त ऐं मच्छीअ मां। आयरन या फौलाद जो कमु आहे रत जा ॻाढ़ा जुज़ा ठाहे थो। आयरन रत में ऑक्सीजन पहुचाइण ऐं उन खे ज़ख़ीरो करे तवानाई में बदिलाए थो। फौलाद जी खोट जे करे रत जी घटिताई यानी एनीमिया जहिड़ी बीमारी थी वेंदी आहे। कैल्शियम असांखे मिले थो खीर मां, खीर जी ठहियल शयुनि मां, पनीर मां, बेज़न मां, तेज़ सब्ज़ रंग वारनि भाॼियुनि मां, नंढी मच्छी ऐं उन जे हॾनि मां। कैल्शियम जो कमु असांजे हॾनि ऐं ॾंदनि खे मज़बूती ॾियणु हूंदो आहे। उन खां अलावा पठनि जी कारकर्दगी ऐं रत जे ॼमाइण में तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे। कैल्शियम जी खोट जे करे रिकेट्स नाले हिकु बीमारी थींदी आहे जंहिंमें हॾा कमज़ोर थी पवंदा आहिनि। टामो या कापर ही असांखे मिले थो कणक मां, केलनि मां, मटरनि मां, ख़ुश्क आलू बुखारनि मां, मच्छी मां, जेरे मां, अनाज ऐं फरियुनि मां। कापर या टामे जो कमु हूंदो आहे रत जा ॻाढ़ा जुज़ा ठाहिणु ऐं उन खां अलावा हॾनि जे ठहण में मदद करे थो। टामे जी खोट जे करे रत जी कमी या एनीमिया, बुख ऐं बुकिन जा मसइला पैदा थी पवनि था। मैग्नीशियम असांखे मिले थो ॿिजनि मां, अंजीर मां, नासपतियुनि मां, बादाम जे गोरनि मां, मकाईअ मां, भाॼियुनि मां ऐं मेवनि मां। मैग्नीशियम असांखे मदद ॾिए थो हॾनि जे ठहण में ऐं खाधे खे बदन में कीमियाई नमूने भञंडा करण में। मैग्नीशियम जी खोट जे करे संधनि जो सूरु, हाफ़िज़े जी कमज़ोरी ऐं शुगर जहिड़ियूं बीमारियूं थी पवनि थियूं। सोडियम असांखे मिले थो मुख़्तलिफ़ गोश्तनि मां, बेज़न मां, आम लूण मां, मेवनि ऐं भाॼियुनि मां। सोडियम असांजे बदन में पाणी जी विरछ सही तरीक़े सां करे थो। सोडियम जी खोट जे करे असांजी नसुनि ऐं टिश्यूज़ में पाण्याट जो तवाज़ुन बिगड़ी वेंदो आहे। आयोडीन असांखे मिले थो गोश्त मां, बसरनि मां, बेज़न मां, आयोडीन मिलायल लूण मां ऐं सामूंडी खाधे वारनि शयुनि मां। आयोडीन असांजे बदन में हार्मोन तयारु करण में मदद करे थो जेको तवानाई पैदा करण लाइ तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। आयोडीन जी खोट जे करे ॿारनि में ज़हनी घटिताई पैदा थींदी आहे। प्यारा ॿारो, यादि रखो त पाकिस्तान में हर 3 ॿार में आयरन या फौलाद जी खोट आहे जंहिंजे करे ॿारनि में रत जूं बीमारियूं आम आहिनि। इते असांजो लेक्चर पूरो थियो। वधीक मिलंदासीं ॿिए लेक्चर में।
तेसी ताईं अल्लाह हाफ़िज़।